पार्टी में जेके बि असांजा पार्टी कारकुन नवां शामिल थींदड़ दोस्त उन सभिनी खे असां भलीकार कयूं था। हे ईद मिलन पार्टीअ जो जेको मक़सदु हुयो त हिकिड़ो त दोस्तनि सां सियासी कचहरी तंज़ीमी कचहरी ऐं ॿियो अॻिते लाइ जेकी तंज़ीम साज़ी उन जी जोड़ जकल आहे त जीअं पाण जेकी सिंध यूनाइटेड पार्टी आहे पाण ऑलरेडी हिननि मीरपुर ख़ासि में 2 सालनि खां मुतहरिक आहियूं। पाण हर सियासी समाजी या को बि इलाक़ाई मसइलो थिए थो उन ते सभु जेके पंहिंजा दोस्त आहिनि उहे सरगर्म आहिनि ऐं असां इहो सोचियोसीं त पाण तंज़ीमी तौर ते माना हूअं सियासी तौर ते तमामु घणा मज़बूत आहियूं पर तंज़ीमी तौर ते घणा असां कमज़ोर आहियूं। पंहिंजी तंज़ीम चंद हिकिड़े टाउननि ताईं आहे, यूसी सतह ते बिल्कुलु कान्हे का, वार्डनि ते असांजी तंज़ीम कान्हे का। बाक़ी सियासी तौर ते पाण मुतहरिक रहूं था, पाण वॾा वॾा प्रोग्राम कया आहिनि, दरिया बचायो तहरीक जे हिसाब सां या मंशा जे ख़िलाफ़ु असां जेकी ऑल पार्टीज़ एक्शन कमेटी जोड़ी उन जे प्लेटफॉर्म तां असां वॾी हिकिड़ी तहरीक हलाई। आम तौर ते जेको बि मीरपुर ख़ासि में को बि मसइलो थिए थो त सिंध यूनाइटेड पार्टी हर उन मसइले में का एहतजाज थिए थो, तहरीक हले थी त लीडिंग रोल जेको आहे सो अदा करे थी। इन कारण तंज़ीम बुनियादी तौर ते पाण जेके सियासी कारकुन आहियूं चाहे ग़रीब अमीर कहिड़े बि क़िस्म जा आहियूं, तंज़ीम तव्हांजी जेकी आहे सो ताक़त आहे। कंहिं बि तंज़ीम जो हुजणु त ज़रूरी आहे पर तंज़ीम जी जेकी मज़बूती आहे उहा तव्हांजी तंज़ीम जेसि ताईं पूरे ज़िले में फ़ाल न हूंदी त तव्हांजी ताक़त अधूरी आहे। इन कारण तव्हां पंहिंजो वक़्तु हिन तंज़ीम खे त ॾियो पिया, पंहिंजा वसाइल हिन तंज़ीम में ॾियो पिया, पर तव्हां वटि अगरि तंज़ीमकारी न आहे त तव्हां जेके वसाइल ऐं वक़्तु जेको हिते माना ज़ाया पिया कयो। इन कारण पाण जेको गॾु थिया आहियूं उनजो मक़सदु इहो आहे त पाण जेको टाइम वेस्ट कयूं पिया हिते वक़्तु ॾियूं पिया उनखे साबाइतो बणायूं। पाण हिकिड़ा सभु दोस्त हिन तंज़ीम खे एतिरे क़दुरु मज़बूत कयूं त जीअं पाण सां जेके पंहिंजा हिते सियासी कारकुन आहिनि उन्हनि जो जॾहिं तादादु वधंदो पंहिंजी ताक़त वधंदी। दुनियाई समाजी तौर ते सियासी तौर ते हुकूमती तौर ते कंहिं बि दोस्त सां कंहिं बि असांजे कारकुन सां का बि नाजाइज़ी थींदी त जॾहिं असां वटि अवामी ताक़त हूंदी उनजो तादादु वधीक हूंदो त उन ॾाढ जबर खे असां चिथे वठंदासीं ऐं उनखे नाकाम बणाईंदासीं। ॿियो ज़ाती तौर ते जेको आऊं तव्हां दोस्तनि खे गॾु कयो आहे, पाण कॾहिं अहिड़ी कचहरी जेके वेझा वेझा दोस्त आहिनि उन्हनि सां त थींदियूं आहिनि असांजूं डिटेल में, पर ईअं कॾहिं का कचहरी कोन थी आहे। हिते गॾु थियण जो मक़सदु इहो आहे त ॾिसो आऊं हिकिड़ो वाहिद माण्हू जेकॾहिं तंज़ीम साज़ीअ में तव्हां सां सभिनी दोस्तनि सां अॻु भरो आहियां त ॾिसो मुंहिंजो का हिन में ज़ाती का इंटरफेरेंस कान्हे का, न ई मुंहिंजा के ज़ाती मक़सदु आहिनि, न ई मुंहिंजा के तंज़ीम जे थ्रू के वसाइल अचनि था। अव्हांखे गॾु करण जो मक़सदु इहो हो त तव्हां ते मैसेज असां कन्वे कयूं त बाबा तंज़ीम अॼु आऊं हिकिड़ो मिसाल ॻाल्हि किन मसइलनि मामलनि जे करे साल वेही रहां त पोइ अहिड़ा दोस्त हुजनि त तंज़ीम जो कमु न रुकिजे, तव्हांजी ताक़त बरक़रार रहे। हिते ॾिसो त हुकूमती धुरूं पीपुल्स पार्टी लीगल आहे, ॿिया टिया सिस्टम आहिनि, पर उते ॾिसो कुझु जमहूरियत कान्हे, मेरिट कान्हे का। सिंध यूनाइटेड पार्टीअ जो मिशन इहो आहे हिन जे जुड़ण खां वठी हिन महिल ताईं हुनजी जेकी क़यादत आहे साईं जलाल महमूद शाह खां वठी सैयद ज़ैन शाह या उन्हनि जो जेको ख़ानदान आहे उहो ॾिसो तमामु हिकिड़ो बास सलाहियत ऐं बा किरदारु आहिनि। उहे माण्हू अहिड़ा आहिनि उन्हनि कॾहिं बि कंहिं हुकूमती धुरुनि खां के बि फ़ाइदा न वरिता, न कॾहिं विकिया आहिनि। तव्हांजा सिंध जा जाग्राफिकल जेके वसाइल हुजनि, पाणी हुजे, ज़मीन हुजे, मादनियात हुजे या के बि जेको आहे जबर थिए ज़ुल्म थिए उन्हनि जे ख़िलाफ़ु इहो हिकिड़ो वाहिद ख़ानदान आहे। तव्हां ॾिठो हूंदो हिनमहिल जॾहिं पाणीअ जो मसइलो किनालनि जो मसइलो हुओ त उहे ई माण्हू एक्टिव हुया, उन्हनि ॿियनि पार्टियुनि खे गॾाए करे साईं ज़ैन शाह उन जेको आहे सो दरिया बचायो कमेटीअ जो कन्वीनर हुयो, उन पूरी सिंध में एॾी वॾी तहरीक हलाई ऐं तव्हां ॾिठो त उहो किनालनि वारो कमु जेको आहे सो रुकिजी वियो। इन कारण सिंध ते ॾुखियो दौरु अचे पियो, वक़्तु अचे पियो। तव्हांजी हर शइ, तव्हांजा वसाइल, तव्हांजी ज़मीन, तव्हांजो पाणी, मादनियात फॿाइण जी जेको आहे सो उन्हनि पको पए करे छॾियो आहे, कोशिशि करे छॾी आहे। तव्हां जो जीअण ईअं कंहिं कम जो कोन्हे को, तव्हां जियो त बा मक़सद थी जियो। जंहिं धरती जे ज़मीन ते पाण वेठा आहियूं, इहा ज़मीन अगरि असांजी न हूंदी त हिन जाइ जो बि को ॿियो मालिक हूंदो, उहो अची वेहंदो, पाण खे हितां तड़े कढंदो। सियासत जो मक़सदु इहो आहे इबादत करणु,
हीअ जेकी सियासत आहे उहा इबादत आहे। इबादत इन नुक़्तो आहे तव्हांजो त तव्हां अगरि ख़ुदायत वारे पासे का इबादत कयो था त उहा इबादत तव्हांजी आख़िरत खे संवारींदी, पर जेकी हीअ सियासत वारी इबादत आहे उहा तव्हांजी समाज खे संवारींदी। तव्हां पंहिंजे समाज खे जोड़ण लाइ, तव्हां पंहिंजो पाण खे ताक़त ॾियण लाइ, पंहिंजे मिसकिन माण्हुनि जी मदद करण लाइ ज़रूरी आहे अॼु हिते पाण हिकिड़ो अहद कयूं। पाण जेके बि हिते दोस्त गॾु थिया आहियूं हिक ॿिए जा हमदर्द आहियूं, सियासी कारकुन आहियूं, पाण इहो अॼु हिते अहद कयूं त अॼु खां पोइ सिंध यूनाइटेड पार्टीअ लाइ पाण जाखोड़ कंदासीं। पाण न चाहींदे पंहिंजे ज़ाती मसइलनि मां टाइम कढी हिन पार्टीअ जी जोड़ जक लाइ जेको आहे सो पाण अॻभरा थी रहंदासीं। उन में ई तव्हां सभिनि जी ताक़त आहे। बाक़ी अगरि को दोस्त इहो सोचे थो त आऊं बाबा सिंध यूनाइटेड पार्टीअ जो मेंबर आहियां ऐं उन मेंबर जी हैसियत मां हिते कमु कंदो रहंदुसि, त पोइ उन जी सोच हिकिड़ी महदूद सोच आहे। उहो माण्हू तव्हांखे अॻिते कंहिं बि क़िस्म जो न पाण खे सियासी तौर ते हू को फ़ाइदो, न हू पाण मज़बूत थी सघंदो, न ई ॿियनि खे मज़बूत करे सघंदो। ॿी ॻाल्हि इहा त हिते घणेई रंग नसल क़ौमुनि जा दोस्त वेठा आहिनि। पाण वटि पंजाबी ॻाल्हाईंदड़ दोस्त वेठा आहिनि, उर्दू ॻाल्हाईंदड़ वेठा आहिनि, सिंधी ॻाल्हाईंदड़ वेठा आहिनि, को पछतो ॻाल्हाईंदड़ बि हूंदो, उहो बि दोस्त वेठो हूंदो। पर इन कारण हीअ जेकी पार्टी आहे हिकिड़ा माण्हू टेग लॻाईंदा आहिनि त बाबा क़ौम परस्त पार्टियूं सिर्फ़ु मिसाल ॻाल्हि आहे की हिकिड़ी ज़बान ॻाल्हाईंदड़नि जूं पार्टियूं आहिनि। पर हीअ सिंध यूनाइटेड पार्टी हिकिड़ी जमहूरी ऐं क़ौमी पार्टी आहे जंहिंमें कंहिं बि रंग नसल क़ौमियत जो को बि फ़र्क़ु कोन्हे, को तफ़रक़ो कोन्हे को। हिन पार्टीअ में हर ज़बान ॻाल्हाईंदड़, हर क़ौमियत जो माण्हू जेको आहे सो आहे। पर शर्त इहो आहे उहो कहिड़ी बि ज़बान ॻाल्हाईंदड़ माण्हू हुजे पर उहो सिंध सां वफ़ादार हुजे। गद्दार हुजे भली सिंधी ॻाल्हाईंदड़ हुजे, उन में हिन पार्टीअ में उन लाइ का बि जाइ कान्हे का। ऐं अव्हांखे बि इहो तइ करिणो आहे त पाण ज़ातुनि में, मज़हबनि में, क़ौमुनि में पाण वेछा वधाए छॾिया। उहे वेछनि वधाइण जो जेको फ़ाइदो आहे उहो ॿियूं कुवतूं हिते हासिलु कनि थियूं। उन्हनि कारण बहितर ईअं आहे त पाण सभु पाण में जेके मज़लूम आहियूं पाण गॾिजी पऊं। पाण मज़लूमनि जो गॾु थियणु पाण में हिकिड़ी वॾी ताक़त जोड़े सघूं था। हीअ जेके ज़ालिम हुक्मरान आहिनि केतिरा हूंदा, क़ौमी असेंबली, सूबाई असेंबली, सेनेट, उन्हनि में न हूंदा की 500 को प्लस माण्हू हूंदा, ॿुधऊं खणी 1000 हूंदा। उहे 1000 माण्हू तव्हां 18 करोड़ खां मथे जेके माण्हू पाकिस्तान जी आबादी उनजे मथां हाकिमियत कंदा। उन्हनि तव्हां लाइ कयो छा आहे? इन कारण तव्हां इन सोच पंहिंजे खे ख़तमु कयो त हिकु वॾो जागीरदार आहे, हिकु वॾो अमीर आहे, हिन वटि वॾियूं गाॾियूं बंगला असांजा मसइला हल कंदो। मसइला तव्हां ऐं असांखे पाण में हल करणा। अॼु इहो वचन था कयूं, पाण जेके सभु दोस्त आहियूं, हिते जेके बि दोस्त आया आहिनि उन्हनि सभिनि जी महिरबानी। अॻिते लाइ पाण पार्टीअ लाइ जाखोड़ कंदासीं। जिन दोस्तनि हिते ज़िम्मेवारियूं खयूं उहे उन्हनि खे ज़िम्मेवारी सम्झनि। जेके नवां दोस्त असांजा शामिलु थिया आहिनि उन्हनि खे बि असां गाइडलाइन ॾींदासीं। जिन जिन इलाइक़नि में उहे दोस्त आहिनि जेके ज़िम्मेवारियूं खणंदा उहे असां सां जुड़ी हलंदा। अॼु अव्हांखे इहो आउं यकीन ॾियारियां थो, ॾिसो मां ज़ात पात खां हटी, पंहिंजे मफ़ादनि खां हटी, आउं ज़ाती तौर ते या सभु पंहिंजा दोस्त हिक ॿिए सां कंहिं बि क़िस्म जो को बि मसइलो थींदो सियासी तौर ते, भले को शाह हुजे, मीर हुजे, पीर हुजे, पाण तव्हां सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहंदासीं, सीनो सीने सां हुन सां मिलाए बीहंदासीं ऐं चवंदासीं त इहे सिंध यूनाइटेड पार्टी जो वर्कर आहे, तव्हां हिन सां नाजाइज़ी कई आहे ऐं तव्हांखे कतई तौर ते असां माफ़ न कंदासीं। असां सियासी तौर ते, समाजी तौर ते हर उन पंहिंजे कारकुन जी मालिकी कंदासीं, हर उन अॻुवाण जी मालिकी कंदासीं जेको हिन पार्टीअ सां संजीदा आहे, हिन सां जुड़ियो रहे थो ऐं उन सां ई असां जुड़िया रहंदासीं। तव्हां सभिनी आयल दोस्तनि जी वॾी महिरबानी। जी साईं, जी साईं।